सके तो मां सुभाणे रात जो तकलीफ़ न समझो तो मैं तेरे सदा देव मां तो सा न आया सकीना मां तो के रोकींदो सनवे अलाए केड़ी खबर नंढिया में तो घणो आड़ो हुंदो आहे हां छटकाव वे हलिया वे तव्हां छा पिया चओ? मूं इहो ई पे चयो तो थी सके तो मां सुभाणे रात न अचां। तव्हां न आयो हूंदा मूंखे खौफ़ थींदो आहे। हिते ॿिया बि माण्हू आहिनि मिरू कोन तारा जो तोखे खौफ़ तो थे वेंदव काॾे जो कोन ईंदव? थोरो परे वेंदुस खेर में वेंदव? मूसा खान जी छोकरी जी खबर पइजी वई आहे उनखे वापसि मोटाइणो आहे। मोटी ईंदी त पीउ ऐं भाउ कारी करे मारींदुसि। मां पंहिंजे तरफ़ां उनखे बचाइण जी पूरी कोशिश कंदुसि। वञण खां मां तव्हांखे कान थी रोकियां। वञो भली पर राति ताईं मोटी अचिजो। तूं कहिड़ी नई नवेली कुंवार आहे जो दिलावर न मोटियो त? बस हाणे बस सकीना कॾहिं माण्हू प्यार ऐं कुर्ब सां बि ॻाल्हाईंदो आहे। तूं त मां त इहो ई पई ॻाल्हायां पर मुंहिंजो ॻाल्हाइण त तोखे वणंदो ई न आहे। मुनासिब ॻाल्हाईंदी ऐं मुनासिब रवैयो अख़्तियार कंदी आहे त सभु को तोखे चाहींदो। सकीना पर जे तो पाण खे चेंज न कयो न त पोइ छा मूंखे हिन हवेली में तड़े करे थे? तोसां त हाणे ॻाल्हाइण बि अचायो आहे। तूं हिनखे छॾ थकल आहीं आराम कर। इन हालत में आराम ईंदो? मां वञा थी तूं इन्हीअ जे कच्छ में सुम्ही रह। हाँ कोर आंडे हाल क्या करे तो सामान करणो ही है तू ए मजू वनी स्टाफ वाले होटल दे वियो मां रमोनी शहर में ताड़ करे चो। हाँ इहो बेहतर आहे पर ॻाल्हि ॿुध ताड़ पकी करे अचो। ॿ टे अहिड़ियूं दूरियूं सुजन थियूं पर उस तमाम ॾिसणो सिर्फ़ इहो आहे त उन्हनि में कहिड़ी तब्दीली अची वई आहे। भला अॻ में बि तो उन्हनि जी जांच कई हुई छा? पहिरियां इहो इरादो हुयो पर यार जोड़ हथ न पियो अचे। ठीकु आहे तूं वञ जांच करण असां स्टाफ वारे होटल ते हली वियूं था पर जांच हर हाल में करे अचिजांइ। ठीकु आहे? बेफ़िक्र रहो रुस्तम खान कम पको करे पोइ ई मोटी ईंदुसि। असां स्टाफ जा चक्कर हणी सिधो उतां कतल था वियूं। तव्हां जल्दी मोटो नहीं करियो। घणो करे असां बि सवेर ई मोटी ईंदासीं। मूंखे तव्हां लाइ इज़त आहे सर खान बाक़ी इहो मुंहिंजे असूलनि जे ख़िलाफ़ आहे त दर आहे साम खे मां मौत जे मुंहं में उछलाए छॾियां। बहादुर खान मां उन जी ज़िंदगी जी तव्हांखे ज़मानत थो ॾियां। निसार खान तव्हां ज़मानत छा ॾींदव? मां ख़ूब ॼाणा थो त जेकॾहिं छोकिरी वापसि वई त हुनखे ज़िंदा कोन छॾींदा। बहादुर खान तव्हांखे हर हाल में छोकिरी वापसि करणी पवंदी। जेकॾहिं मां बांह वापसि न कयां त पोइ? बहादुर खान कुझु सम्झण जी कोशिशि कयो। मूं मथां वॾो ज़ोर आहे। जेकॾहिं बांह वापसि न थी त मजबूरन मूंखे पुलिस फोर्स घुराए घर घर जी तलाशी वठणी पवंदी। ही बहादुर खान जो ॻोठ आहे। हितां जो हर माण्हू मौत त क़बूले सघे थो पर पंहिंजी बेइज़ती बर्दाश्त न कंदो। बहादुर खान तव्हांखे हर हाल में मूं मथां इहा भलाई करणी पवंदी। साहब कुझु सोचो सुभाणे दुनिया छा चवंदी त बहादुर खान कंहिं मज़लूम खे पनाह न ॾेई सघियो? बहादुर खान मज़लूम नाहे। इहो पंहिंजी दुश्मनी निभाइण लाइ कदम खयो अथई। छाजी दुश्मनी निसार खान? मां पाण छोकिरी सां मिली चुको आहियां। हो पंहिंजी रज़ा ख़ुशी सां घरां निकिती आहे। छोकिरी खे खान वर्गलायो आहे। छोकिरी खान जे कूड़नि दिलासनि ऐं कूड़ी मोहबत में फासी वई आहे। निसार खान चओ त मां तव्हांखे छोकिरी सां मिलायां बाक़ी छोकिरी वापसि कोन थींदी। जेकॾहिं छोकिरी वापसि न कयव त वॾी खूनरेज़ी थींदी। तमामु वॾी खूनरेज़ी थींदी। केरु आहे जेको मुंहिंजी जूअ में अची ऐं मुंहिंजे मथां हथियार सिधा कंदो? खणी तोखे कुझु बि न करे सघनि
पर तव्हां पंहिंजे ॻोठ वारनि जे भलाई जो सोचो। उन्हनि छा कयो आहे जो उन्हनि खे सज़ा ॾिनी वेंदी? तव्हां मूसा खान जी तबियत खां वाक़िफ़ न आहियो। हू पंहिंजे इज़त जे ख़ातिर कुझु बि करे सघे थो। निसार खान, जेकॾहिं उन्हनि इहो क़दम खयो त पोइ ख़ामोश मां बि कोन वेहंदुसि। तव्हांखे पंहिंजी ज़िद तां लहणो पवंदो बहादुर खान, लहणो पवंदो। निसार खान, मां ज़िद कोन थो कयां, बल्कि ॿ मासूम जानियूं बचाइण जी कोशिश थो कयां। उन्हनि जानियुनि खे बचाइण मुंहिंजी ज़िमेवारी आहे। मां कीअं चाहींदुसि त नाग खून थियनि। निसार खान, मूंखे ख़बर आहे तव्हां उन्हनि खे कोन बचाए सघंदव। बहादुर खान, मूं मथां तव्हांखे यकीन करणो पवंदो। निसार खान, मां ॿिन्हिनि खे कोर्ट हवाले कयां थो। पोइ जेको फ़ैसिलो कोर्ट ॾिनो उहो सभिनी खे क़बूल हूंदो। कॾहिं उन्हनि खे कोर्ट में पेश कंदो? तमामु जल्द। उहो बि कॾहिं? निसार खान, जेकॾहिं उन ॾींहं जी ख़बर मूसा खान वारनि खे पई त छा उहे उन्हनि ॿिन्हिनि खे कोर्ट में पेश करणु ॾींदा? मां पूरे फोर्स सां गॾु हलंदुसि। ठीकु आहे, तव्हां 2 ॾींहं सब्र कयो। मां पोइ तव्हांखे ॿुधाईंदुसि त कॾहिं कोर्ट हलणो आहे। जेतिरो बि जल्द थी सघे बहादुर खान हिन मसइले खे हल कयो। फ़िलहाल त मां मूसा खान खे रोकियो वेठो आहियां, पर जेकॾहिं मूसा खान होश विञाए वेठो त वॾी खूनरेज़ी थींदी, वॾी खूनरेज़ी थींदी। निसार खान, जेको थियो मां हुनखे मुंहुं ॾेई वठंदुसि। तव्हां बेफ़िक्र थियो। बाबा सोढा, मां कोशिश कंदुसि राति मोटी अचां। जे इतफ़ाक़ा नथो मोटी सघां त पोइ जी भारत हुजे। बाबा साईं, तव्हां बेफ़िक्र थी वञो, अलाह भली कंदो। ठीकु बाबा, मां बखेड़ खे तो रिढनि जी रखवाली करण लाइ छॾे। जंहिं मौक़े जो इंतज़ारु हुयो उहो त अची वियो आहे। अॼु अहिड़ो त भंग में रंग थो मिलायां, अहिड़ो त भंग में रंग थो मिलायां। हाणे हाकिम खान खां पोइ दिलावर खान बि मुंहुं खणी घुमण जहिड़ो न रहंदो घुमण जहिड़ो। अलाए अदा, मूंखे ख़ौफ़ थो थिए। अदी ख़ौफ़ की शइ, कुझु हिम्मत कर, अहिड़ो मौक़ो वरी असांखे न मिलंदो। इहो साफ़ साफ़ ॿुधाए त करिणो छा पवंदो? अदी बाक़ी कमु मुंहिंजो हूंदो, तूं सिर्फ़ु जन्नत सां मिली करे राति वारे खाधे में नशे जूं गोरियूं मिलाए। मानी त जन्नत तयारु कंदी आहे, पर इहो कमु जन्नत कोन मञींदी। पैसनि लाइ जन्नत घणो कुझु कंदी, घणो कुझु। जेकॾहिं तुंहिंजो नथी मञे त घुराइसि, मां चवंदुमि। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। अलाए कढ़ी वेठा था हेॾाइण खिचड़ी पचाइनि। जेकॾहिं लफ़्ज़ बि कढियुमि त मां ॻिचीअ में पइजी वेंदी, ॻिचीअ में। ख़ुदा करे त अदा हिन ॾाइण खे वरंदी न ॾे, न त हिते वेहण ई हराम करे छॾींदी। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। भला कुन आंगुर घी वियो अथव छा जो लफ़्ज़ ई नथा पुछो? माई कुझु त ॻाल्हाए। माई हथ थी जोड़े, हथ असां को पासे थी पासे, ॿिए कंहिंजे मथे में वञी सूर विझ। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। रेसियाणी, हाणे तुंहिंजे हथ ॿधे खणी मूंखे पेरे पए। मां हितां निकिरण वारी न निकिरंदसि, मां न निकिरंदसि। हा अदी, हीअ हितां ईअं न वेंदी। उते तूं मां हवेलीअ जे कंहिं ॿिए कुंड में। हलो हलो, खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। वरी जेकॾहिं कंहिं ॿिए कुंड में तव्हांखे सुकून सां वेहण ॾिनुमि न त के नयूं शरारतूं शुरू कंदव। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, तव्हांखे मां बि कोन सुकून सां वेहण ॾींदसि। अचां मथी। बयान थियण में का देर कोन लॻंदी, तव्हां उते पहुचण जी कोशिशि कयो। ठीकु आहे वकील साहब,
मां सुभाणे 10 ताईं बुक पहुची वेंदुसि। ठीकु आहे, पोइ मां तव्हांजो कोर्ट में इंतज़ारु कंदुमि। छा थियो? वकील चयो आहे त सिर्फ़ु असांखे हुते पहुचण जी देरि आहे। उते पहुचण एतिरो आसान न आहे। बाबा जा माण्हू हिन ॻोठ जे चइनी तरफ़नि खां पहुतल हूंदा। ठीकु आहे, हीअं था कयूं जो मां बहादुर खान सां मिली थो अचां। बहादुर खान जा केतिरा माण्हू छो न हुजनि, पर जहिड़ो थींदो जे पुलिस जी मदद सां हलियासीं त थी सघे थो असां कोर्ट ताईं पहुची वञूं। चयुमि त बहादुर खान सां मिली सलाह कयां थो, पोइ जेका बि हुन सलाह ॾिनी त पोइ हुन ते अमल कयूं था। ठीकु आहे? हा न, धोखो त कोन थींदो न। सफ़ा गरचरी माना तोखे मुकमल ॼाण आहे ऐं पूरी पक आहे त एतिरा ई पैसा हिन दावा मां मिली वेंदा आहिनि न। रुस्तम खान ये तो मुझे थोड़ा बुधाया थी सके तो वधिक हथ अची वञनि। पोइ संगत देर न कयो, सुभाणे हली ॾियूंसि था ॾारो। पर दोस्तो रमू बि रबड़ अथव रबड़, अरे जॾहिं ओॾे वञो न त मूंखे बि ज़रूरु हलाई वञिजो। हलो इहो त ठीकु आहे, पर अकबर हलणो छा ते पवंदो? मोटरसाइकिलनि ते ई कमु कराईंदासीं। ठीकु आहे, पोइ हीअं कयो जो गाॾियुनि जूं नंबर प्लेटूं जेके आहिनि न अॼु ई मटाए छॾियो। हूअ वरी कहिड़ियूं गाॾियूं असांजूं आहिनि, ॿई गाॾियूं फुरजूं त आहिनि ऐं नंबर प्लेट बि नकुली अथनि। ठीकु आहे, तयारी कयो, सुभाणे निकिरंदासीं। कमु सुबुह जो 9 खां वठी 12 ताईं करिणो पवंदो। जेकर देर थी त? जेतिरी देरि थी न ओतिरा पैसा घटि थींदा वेंदा। न न, देर बिल्कुलु थियणु कोन ॾींदासीं। बसि हिकु ॻाल्हि जो ख़दशो आहे त जेतिरो सोचियो आहे माल ओतिरो ई हथ अचे। बेफ़िक्र थी वियो रुस्तम खान, जेकॾहिं सफ़ा हथ न आया न तॾहिं बि 15-20 लख ज़रूरु ईंदा। पर दोस्तो इहो हिकिड़ो दाव काफ़ी कोन्हे को, अहिड़ा 2-3 दाव ॿिया बि करणा पवंदा, तॾहिं त पुलिस मां बि जान हाजी कराईंदासीं ऐं पोइ ख़ान वांगुरु पंहिंजा केस ख़तमु कराए मूसा ख़ान जे साम्हूं वेही मूसा ख़ान जे याव ते मंग ॾलींदासीं ऐं पोइ आज़ादी जी ज़िंदगी गुज़ारींदासीं। हुन लाइ अहिड़ा कुझु दाव ॿिया बि घुरिजनि। यार जॾहिं उते पहुची न असांखे न विसार। न दोस्तो, ईअं हरगिज़ कोन थींदो। दुख सुख में गॾु आहियूं त हर मंज़िल ऐं महल ते बि गॾु हूंदासीं। जेकॾहिं मूसा ख़ान जे साम्हूं वियासीं न त इहा समूरी संगत मूंसां गॾु हूंदी। अम्मा अॼु राति तूं हिते सुम्हजा। अब खैरा जे सिर ॾे खैर हुजे। कहिड़ो भउ आहे घर में, कड़ो कोंडो ॾेई सुम्ही पओ। कहिड़ा जिन भूत था वतन घुमंदा त ड्रिजो थियो। मां थी तोसां गॾु सुम्हां, तूं खौफ़ न कर। खैरा जे सिर ॾे खैर हुजे मड़। वञो त सही, ॾिसो वञी त मानी तयार थी आहे कन न, अञा ॾाइण वते थी छा घुमंदी रुगो। अम्मा जेकॾहिं मूं वञी पुछा कई न त पोइ अञा बि वधीक देरि कंदी मानी में इहा ॾाइण। पोइ अम्मा वञी ॾिसी अचो, चइजांसी कुझु बि न दूतीअ खे। सम्झां थी त मानी तयार हूंदी। तयार हुजे त खयूं अचिजां। हा हा, मां हाणे ई खणी थी अचां। मासी, मानी में अञा देरि आहे छा? न न, मानी तयार आहे, रुगो भाॼी लाहे वठां। तयार थिए त पोइ ॾेई वञजांइ। ॻाल्हि त ॿुध, तूं का अंधी मंढी लूणली लंगड़ी त कान्हे, हाँ? जो पाण नथी कढी सघी। 5 मिंटनि खां पोइ तरसी अची भाॼी कढे वञी मानी खणी वञी।
मूंखे अगई देर पई थे हां पुट मुंहिंजो ते अकेलो वेठो हूंदो मूंखे पाण भाॼी खणणी आहे खणी को वञी छोकिरे खे खारायांस पाण नथी खणे सहा न वञे भाॼी तयार थिए त पाणे खणी थी वञा पापा ले ये खबर पे तो गड़बड़ है क्या बहानी को नहीं पे आंदे रुगा आवेने लगी पई है तो जेकरे मां हला पे तो तुम थम पार है छा बात कोनी पर मैं कोई था सुमना है सुमत पवा या खबर कानी ने तेरा ख्याल है केड़ी तरफ है ये न तो बता सजी रात लतारी बस हाणे बस घणो वात न हण भंग में रंग मिलाए तोखे घोटे न पी वञे बाबा साईं मैं को तू पोस्ट ठिकाने समझते घोट पी वैसी कम थी वियो हलो हाणे जो मां पंहिंजे घर थी वञा ॿुधो बाक़ी जेके मुंहिंजा पैसा आहिनि इहे सुभाणे मूंखे मिलण खपनि न त तोखे पंहिंजा पैसा मिली वेंदा हाणे तूं निकरण जी कर हा खैरा जे सिर ॾे खैर हुजे मुंहिंजे ॾाइण जे हथ में का लज़त आहे असली खाइण ते थो वेहिजे त माण्हू पंहिंजूं आङुरियूं ई खाई वञे चाची जन्नत उहा पाण लाइ ऐं पंहिंजे छोरे जे लाइ मानी खणी निकिरी वई खैरा जे सिर ॾे खैर हुजे अमड़ हाणे मूंखे निंड थी अचेव पई मां हलांव थी पई रामत अमड़ी हे थांव खणी वञी रखी अचजाए पोइ अचे भेण सां गॾु सुम्ही पइजाए हा मां तूं भले वञी आराम कर मां यदि वेही कचहरी थियूं कयूं ऐं जेॾी महिल निंड आई त पोइ सुम्ही पवंदियूंसीं अम्मा तूं बि हिते सुम्ही रह न कोड़ी अमड़ रामत तुंहिंजो ॻाल्हाइण मूं पेट ई कोन भरबो मोजी पई निंड फिटंदी मां हाणे मां वञी पंहिंजे कमरे में अंदरि थी सुम्हां हा मां अधीअ सां आहियां तूं वञी आराम कर मां हाणे हलांव थी पई